नाज़रीन असीं हिन महिल वेठा आहियूं काज़ीमंद शहर वेझो ॻोठ आहे हाजी खान लाशारी जंहिंमें गुज़िरियल वॾे अरसे ॾहाके अरसे खां वठी करे ॻोठ में जेको प्राइमरी स्कूल जोड़ियल हो टाउन कमेटी तरफ़ां स्कूल जेको बंदि हुजण जे करे हितां जा जेके ॿार जेके हुआ उहे तइलीम खां ओझल हुआ छोकी हिन स्कूल खे अॼु पंहिंजी मदद पाण त हलाइण लाइ अॼु ओपन सेरेमनी जेका पटी कटी पई जेका रिबन कटी पई अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। जीअं तव्हां स्कूल ॾिठो हाजी खान लाशारी जो जेको काफ़ी सालनि खां बंदि हुयो ऐं इंशाअल्लाह ताला असां कोशिशि कंदासीं त हितां जा जेके ॿार आहिनि उहे सुठी तइलीम हासिलु करे सघनि ऐं कंहिं सुठे आला मुक़ाम ते पहुची सघनि। इंशाअल्लाह असां आईंदा बि जिथे जिथे ज़रूरत हूंदी उते बि असां जेके आहिनि अहिड़ा स्कूल खोलाईंदासीं। ग़रीब बचड़ा वीचारा आहिनि सभु भई अणपढ़ियल आहिनि के वॾड़ा आहिनि उहे वञनि था काज़ीमंद में पढ़णु। ख़राबु माण्हू आहिनि वीचारा मजबूर भई माइटनि जे माना मार कोन पढ़ंदा। ऐं हिते स्कूल जॾहिं असां ॾिठो ॿारनि खे हिते रुलंदे फिरंदे ॾिठो त असां इहो सोचो त जेकॾहिं असां हिते 35 ॿार हींअर असांजे पढ़ाया पिया वञनि जेके 35 मुंहिंजे ख़्याल में ॿार न ई 35 नस्लूं में शऊर ईंदो ऐं पढ़ंदा त माशाअल्लाह इहो तमामु सुठो थींदो सॼे ॻोठ जे लाइ। इन में ख़ुशी त असांखे बिल्कुलु आहे छो जो हीउ भलाई जो कमु आहे। ॿारनि जी तालीम जो मक़सदु सिर्फ़ु नौकिरी न हूंदो आहे त ॿार पढ़नि वॾा थियनि नौकिरी मिलनि। नौकिरी नसीब जी ॻाल्हि आहे, नौकिरी मिलणु पंहिंजी जॻह ते ॻाल्हि आहे, पर तालीम सां शऊर ईंदो आहे। ऐं जेकॾहिं वधि में वधि कोशिशि ॻोठ वारा इहा कनि त पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइनि। नियाणियूं पढ़ंदियूं त हू पंहिंजो घरु पढ़ाईंदियूं सॼो। हू पंहिंजो उहे अॻियां वॾियूं थी वरी नेठि हुननि जो नसीबु आहे वीचारियूं शादी कंदियूं त हू बचड़ा हुननि जा जेके हूंदा उन्हनि खे पढ़ाए सघनि थियूं। हीउ पंहिंजो हाजी खान लाशारी नाले सां ॻोठ आहे जेको हिन वार्ड में मौजूदा क़दीमी ॻोठ आहे। पोइ हिते मुंहिंजी नज़र पई हिन स्कूल ते जेको काफ़ी अरसे खां बंदि हुयो। पोइ हिन स्कूल जी मां जेको आहे चकास कराई मूंखे ख़बर पई एजुकेशन डिपार्टमेंट मां त हीउ स्कूल हुकूमत सिंधी तरफ़ां रजिस्टर्ड ई न आहे। पोइ हीउ तंहिं टाइम जी लोकल बॉडीज़ जी तरफ़ां हीउ स्कूल ॾिनो वियो हिन ॻोठ खे पर हीउ रजिस्टर न थियो हुयो। पोइ हिन स्कूल खे असां पंहिंजी मदद पाण जे तहत हिन स्कूल खे असां बुक्स ॾिना आहिनि, फर्नीचर ॾिनो आहे, टीचर असां पंहिंजे हिसाब सां रखी ॾिनो आहे जंहिंखे सैलरी बि असां पाण ॾींदासीं। हा पढ़ंदासीं हाणे वरी रोटी कंदासीं। अॼु ही स्कूल खुले ॻोठाणनि जे जेके चेहरा जेका मुरझायल आहे उन ते ख़ुशी जो इज़हार थियो आहे, उन जो मुर्कूं वापसि मोटिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु अलहरिक सियाल टाइम न्यूज़ काज़ीमंद।